हिन वक्त मौजूद आहियां होवार्ड डैम एरिज़ोना ऐं नेवाडा जे बॉर्डर ते वाक़िअ आहे ऐं US डिपार्टमेंट ऑफ इंटीरियर ब्यूरो ऑफ रिक्लेमिनेशन ते आयल आहियूं। हे 1931 में ठहियो, माना स्टार्ट थियो ऐं 35 में पूरो थियो, 4 सालनि में पूरो थियो। हिन जी तारीख़ हीअं आहे ऐं उन सां गॾोगॾु 2 साल प्लैनिंग में लॻा, 2 साल कंस्ट्रक्शन में, हिन डैम खे ठाहिण में। हे जेको शाहकार तव्हां ॾिसो था पिया, हे टर्बाइन्स वग़ैरह लॻल आहिनि। हिन जा 2 मेजर 2 हेॾां अथसि नेवाडा वारे पासे ॾे बॉर्डर आहे, वरी 2 एरिज़ोना वारे पासे ॾे हुए, ऐं हे मथां वरी जेको मेन शाहकार आहे उहो साईं हे हाईवे ब्रिज आहे 215, जेको वेगस वञण जे लाइ या ग्रैंड कैनियन वञण जे लाइ मिलाईंदो आहे। हलदे हलदे पहुची वियासीं नेवाडा टाइम ज़ोन में 1 कलाक पोइते। हे साईं नेवाडा टाइम ज़ोन ऐं हेॾां साईं ओयो ओए ॾिसो कंटेनर वञनि था साईं। फुल हाईवे, फुल साइज़ वारो हाईवे जीअं थींदो आहे न, उहो हाईवे। माण्हू काफ़ी टूरिस्ट ईंदा रहंदा आहिनि। हे साईं नेवाडा टाइम ज़ोन। इंडियन, पाकिस्तानी, चाइनीज़ सभु साईं। हितां ॾिसो टर्बाइन हाणे, अल्लाहु अकबर। ओहो, हिन पाइपनि मां टर्बाइननि मां गुज़रंदो, बिजली तैयार कंदो। ॾिसो बिजली 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 जी जंग आहे बाबा। ऐं नज़ारा इहो हाईवे जे पुल। A few moments later. साईं डैम जो ॿियो नज़ारो जेको आहे, जॾहिं पाणी निकिरंदो आहे, उहो साईं कुझु अहिड़े क़िस्म जो आहे। हेठि टर्बाइन उहे लॻल आहिनि, पाणी हल्को हल्को निकिरे थो, उहो प्रेशर सां नथो निकिरे। हेठों न अंडरग्राउंड सॼा टर्बाइन बरबाइन हेठि लॻल अथनि। हे बिजली जा साईं खंबा, छा त नज़ारो आहे, छा त शाहकार। 2 पहाड़नि जे विच में, वाह वाह। इहा अथव अमेरिका दा, इहे अथव नज़ारा, इहे अथव सीनारियूं। सुभाणे ईअं त न चवंदो शेयर बाबा, शेयर, हिकु ई नारो, शेयर 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 शेयर। हितां जो मोबाइल वञे, हितां जो मोबाइल हेठि तिरके त वरी बचे ई कान। बसि हथ थो खण बाबा, वियो त साईं। हे ॾिसो हिकु ई जॻह ते नेवाडा टाइम ज़ोन, पर एरिज़ोना। हे शाहकार, हे साईं ग्रैंड, केॾो न सुकून आहे। ऐं जेसिताईं पाणी भरिजी वेंदो आहे न, ओसिताईं पहाड़ या छो अथव। वरी भरिजी जॾहिं ओवरफ्लो थी वेंदो आहे, एक्स्ट्रा पाणी हूंदो अथनि, उन जे लाइ वरी हेॾो आहे। कल्क ईंदी आहे घुमण साईं हिते। अॼु असां बि आयासीं, सोचियोसीं तव्हांखे बि ॾेखारींदा हलूं। हे स्पिल तव्हांखे ॾेखारियां, फुल थी वेंदो आहे न पाणी सॼो, पोइ ओवरफ्लो वरी थिए, उन मां बि वरी बिजली ठाहिनि। अंग्रेज़ आहिनि साईं, का शइ न ज़ाया कंदा। एरिज़ोना जो ॻाढ़ो पत्थर साईं हितां जो मशहूरु, ईअं ॻाढ़ो नारगी कलर अथसि। ऐं मथे साईं हे फाड़ा बाड़ा बि हूंदा आहिनि हिरण हिते जाम। बोर्डूं वोर्डूं लॻल आहिनि, साइन बोर्ड लॻल आहिनि, मरण कारल न आहे अलाहो हिते।
भाई हे तव्हांखे ॾेखारियां, हे ॾिसो, अल्लाह अकबर, डैम हूंदो आहे साईं। वाह, ओयो ज़रड़ो तव्हांजो भाउ। हितां जो मोबाइल छॾाइजांइ, अल्लाह अकबर, अंदर कर बाबा। हाणे ॾिसो साईं स्पिलवे जो नज़ारो। ओए हुते ओवरफ्लो होॾे भरिजी वञे त पोइ हेॾे अचे पाणी करे, वरी करण खां पोइ किरकियो वञे हेॾे। हेॾे छा आहे उहो ॾेखारियांव थो। गाॾीअ ते बीहाईसीं, मथे पार्किंग मुफ़्त आहे, को पार्किंग जा पैसा न आहिनि। हिन पार्किंग में अगरि तव्हांखे हेॾे वञिणो आहे उन जा $10 फी आहे। जीअं अगरि तव्हांखे हेॾे पंधु वञी ॾिसणो अथव त बाक़ी मथे फोटू वोटू कढाए था सघो। 4-5 आहिनि जायूं मथे न पार्किंग जो, वेंदे चोटी ताईं। पाण जी लाल कुंवार काॾे वई, ओॾे अॻियां बीठी आहे साईं। खणी आ छा लाल, न बीठी आहे। शेर बाबा, शेर थी वञे हिकिड़ो। लाल कुंवार होया बीठी आहे, हे ॾिसो, हे पाणी वेंदो त उहो न खूह में। 14 अक्टूबर 2010 में थी। ओ हीअ डैम जे मथां साईं। अचो त हाणे थोरो चकर ॾे आयां। हाणे बस That was a good one. हे साईं हाईवे, हाय पहाड़नि जबलनि में छा त शाहकार अंग्रेज़नि ठाहिया आहिनि। टिकटॉक जी दुनिया में हर को टिकटॉक ठाहींदो थो वठे। तमाम ॾिसो था ख़ल्क़ केॾी आहे। यार सॼी अचे थी भई हिन खे ॾिसण साईं। हे जेको डैम आहे न, ॿुधबा, हिन डैम खे ॾिसण। हेॾां पहाड़, दरिया हेठां, वॾी छा त ख़ल्क़ आई आहे साईं। हलूं था बाबा, हेठि बि हलूं था, हेठि बि तव्हांखे ॾेखारींदुमि। हे जेको ॾिसो था न नज़ारा, इहे बि तव्हांखे घुमाईंदासीं, फिराईंदासीं। ओ होॾे वठी हलंदासीं, सॼो घुमाईंदासीं। उन खां अॻु में शेयर थी वञे, शेयर।